नाज़रीन टडो जाम लग ॻोठ अब्दुल वहाब गोपांग में सकाफ़ती दिहाड़े के हवाले से मस्क शेरी मुनक़िद कई वई। पेश आहे इमरान सोहो जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी पारा ऐलानियल सकाफ़त दिहाड़ो हिक सिंध हिक सकाफ़त के सिरे हेठ ॻोठ अब्दुल वाहिद गोपांग में जेको आहे सकाफ़ती कचहरी कोटाई वई आहे। उन ही हवाले से हितां जा जेके सिंधी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन दिहाड़े खे कीअं था ॾिसनि। मेहरान टीवी पारा ऐलानियल सकाफ़त दिहाड़ो हिक सिंध हिक सकाफ़त के सिरे हेठ ॻोठ अब्दुल वाहिद गोपांग में जेको आहे सकाफ़ती कचहरी कोटाई वई आहे। उन ही हवाले से हितां जा जेके सिंधी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन दिहाड़े खे कीअं था ॾिसनि। अचो तव्हांखे उन्हनि जी ज़िबानी तव्हांखे ॿुधायो। 6 डिसंबर जो ही जेको ॾियारो आहे सॼे सिंधी मीडिया जेको आहे हमेशह पंहिंजे तौर तरीक़े सां मल्हाईंदी आहे ऐं सिंध जो कल्चर, सिंधी तहज़ीब, सिंधी सकाफ़त जेको सिंधी मीडिया जो किरदारु आहे, ख़ासि तौर ते मेहरान टीवी जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन अहिड़ा प्रोग्राम कया आहिनि ऐं सॼी सिंध जे अंदरि मेहरान टीवी पंहिंजो किरदारु अदा करे पई। जेको आहे सो सिंध ते केतिरा ई मसइला आहिनि, केतिरनि ई मसइलनि जो शिकार आहे। सिंध जे वसीलनि ते धारियुनि जूं अखियूं आहिनि। उन मौक़े ते सिंध जी मीडिया बि तमामु अहम किरदारु अदा कयो आहे जो सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे नाले सां उन नाले सां इन्हनि कोशिशि करे सिंध जे माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो आहे, मुतहरिक कयो आहे ऐं इन 6 डिसंबर ते इंशाअल्लाह सभु सिंधी ॿाहिरि निकिरंदा ऐं पंहिंजी सिंधी न सिर्फ़ु पंहिंजी सिंधी जी सकाफ़त जो प्रचार कंदा। हर साल जियां हिन साल भी अॼु असां सकाफ़त ॾियारो जेको मल्हायूं था उहो सिंध जो जेको क़दीमी सकाफ़त आहे उहा असां सॼी दुनिया खे ॿुधायूं था त हीअ असांजी जेका सकाफ़त आहे, पंहिंजो विरसो आहे, इहो सिंधी कंहिं बि सूरत में नथा विसारे सघनि ऐं उनखे जीआरण जे लाइ असां अॼु सॼी दुनिया में सिंधी जेको आहे टोपी अजरक पहिरे ऐं सॼी दुनिया खे ॿुधायूं था। उन सां गॾोगॾु जेके सिंध जे ॿेटनि ते या सिंध जी जेके मादनी वसीलनि ते जेको हलां थिए पई उन जी मालिकी लाइ बि अॼु असां गॾु थिया आहियूं। इहो बि असां सॼी दुनिया खे ॿुधायूं था त सिंधी कंहिं बि तौर तरीक़े सां कंहिं बि दबाव ते को बि असां जेको आहे ॿेट ते ऐं सिंध जे मादनी वसीलनि ते को सौदो बर्दाश्त न कंदासीं। असांजो मन तन धन जीअण मरण सभु कुझु सकाफ़त सां आहे। असां सकाफ़त वारा आहियूं, ॿोली वारा आहियूं ऐं पंहिंजा धड़का आहियूं, निधड़का न आहियूं ऐं असां सिंधियुनि सां हयात असां सिंधियुनि सां गॾु आहियूं ऐं तव्हां दोस्तनि जा दोरायता आहियूं। हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु कंदुसि त असांजे सिंधी दोस्तनि खे, मीडिया वारनि खे त असांजे न्याणियुनि खे सरियाम शहरनि में न नचाइनि त ॾाढो बहितर थींदो। छो जो मर्द सिंधी असांजी वॾी तारीख़ आहे, होशूशिदी ॾिसो या जिथे बि खणी ॾिसो, बाक़ी सिंध जा ॿेटनि या उन्हनि जे हवाले सां जेको बि आहे उन खे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली में असांजा जेके सिंधी मेंबर वेठल आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे पंहिंजो भरपूर तरीक़े सां किरदारु अदा कनि ऐं असां जेका अवाम आहियूं अल्हम्दुलिल्लाह जेॾी महिल बि सिंधियुनि जो सॾु थियो असां रत जे फुड़े फुड़े ताईं बि ॿधल आहियूं। सिंध जे हक़नि जे लाइ असां विढ़ण जे लाइ तयारु आहियूं।